मुन्नी ये मुझे मोबाइल चार्ज कर। आपी मां तव्हांजे मोबाइल खे चार्ज न कंदा। तड़े चरी अच्छा तू थोड़ी चार्ज कंदी है, चार्ज तो लाइट कंदी न। मोबाइल खे चार्जर चार्ज कंदो। ओ चरी चार्जर भी तो बिजली ते हूंदो आ न। चरी मां न, आपी चरी तव्हां आयो। चार्जर खे स्विच हलाईंदो। खबर ना है त केर कंहिंखे चार्ज कंदो आ, केर कंहिंखे डिस्चार्ज कंदो आ। मेहरबानी करे मोबाइल खणी वञी चार्ज ते लॻाए। आपी ॻाल्हि कंहिं सिधी, तुंहिंजी मोबाइल चार्ज थिए ई कोन थी। सॼी राति चार्ज ते लॻाए सभु ॾिस त उहो ई 10% बैटरी। त पोइ तूं चरी आ न राति जो को भला मोबाइल चार्ज ते रखबी आ छा? जे सॼी राति मोबाइल चार्जिंग ते हूंदी न त पोइ हुनजी बैटरी ख़राब थी वेंदी। आपी तूं मूंखे बेवकूफ़ थी समझी। मां मोबाइल जी बैटरी कढी पोइ मोबाइल खे चार्ज ते लॻाईंदी आहियां। चरी तूं आहे या मां आहियां, इन जो फैसलो केर न केर करे वठंदो। मूंखे रुगो इहो ॿुधाए त अॼु यूनिवर्सिटी वई हुई एडमिशन जे लाइ? न आपी अॼु यूनिवर्सिटी कोन वियसि, पर शाम ताईं ज़रूर वेंदसि। तो बि मां जानी सां। हैं? जानी केड़ो? तू पंहिंजे लाइ जानी बि सिलेक्ट करे छॾियो? जानी सिलेक्ट करण खां पहिरियां 100 दफ़ो न 200 दफ़ो सोचबो आ। मुंहिंजी सिलेक्शन त ग़लत थी वई। मूं वारो जानी न वो तो वॾो 3rd क्लास निकतो, पर तू न सोचे समझी को सुठो जानी सिलेक्ट कर। न मां को ॿियो को जानी सिलेक्ट न कयो, तव्हां वारो ई जानी सिलेक्ट कयो आहे। छा? मूं वारो जानी? उहो वरी तुंहिंजो बि जानी आ? ओ आपी जानी जो नालो बि त जानी आ न, उनखे त जानी चइबो न। पर आपी हिकु ॻाल्हि आहे, जानी आहे बि वाकई जानी। तो उनखे जानी जे नाले सां छॾींदी आहीं, उनजे मुंहं जा चापुड़ निकिरी वेंदा आहिनि। पर जॾहिं मां उनखे जानी जे नाले सां छॾींदी आहियां, ईअं ख़ुशि थींदो आहे ॼण उनजी मीसी निकिरी वई आहे। इन करे ई त चवां थी त जानीअ खां परे रहो। जानीअ खां परे रहां? आपी केतिरो परे रहांसि? इंच या 2 इंच? यो इंच केतिरो हूंदो आ? हेतिरो। न हे त सफ़ा वेझो आ, अञा परे। पोइ फुट या 2 फुट? फुट केतिरो हूंदो आ? हेतिरो। अरे इहो त अञा वेझो आ, अञा परे रहो। पोइ गज़ या 2 गज़? वरी इहो गज़ घणो थींदो आ? हेतिरो थींदो आ? अञा बि घणो परे, एतिरो परे जो हो तोखे ॾिसी बि न सघे। हुनजी नियत कुझु ॿी आ, ठरकी अथई ठरकी। पर आपी उनजी इहा आदत त मूंखे वणंदी आ। मुन्नी मां इन करे त तोखे हुन खां परे थी कयां। तुंहिंजी रुगो यूनिवर्सिटीअ में एडमिशन थी वञे न त तोखे मां हॉस्टल में रहाईंदसि, जो कुत्ते ॿिले जी नज़र खां तूं परे रहे। मुंहिंजे मथां नज़र सिर्फ़ जानी जी आहे, कि कुत्ते ॿिली जी नाहे। इहो को कुत्ते ॿिले खां घटि आ छा? इन करे ई चवां थी इन खां पासे रहो। भड़काए ॿार खे भड़काए करण दे जेको करण चाहे थी। जाने मन जाने जहां जाने लेमन खणी आयो आहियां तव्हांजे। जाने लेमन? तुंहिंजो बीपी लो हुयो न, मूंखे ख़बर पई। तुंहिंजी ज़ाल जो बीपी लो आ। मुंहिंजो बीपी वरी कॾहिं खां लो थियो आ? त पोइ पी न खणी आयो आहियां त पी। का ग़लत शइ त न खणी आयो न, ज़हर। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त मूं सोचियो पियो त तोखे शॉपिंग करायां। शॉपिंग? ऐं मूंखे? सो बि तूं? हा। वाओ। बाय द वे घणे जी शॉपिंग कराईंदे तूं मूंखे? घटि में घटि ₹1,00,000 जी त करायां शॉपिंग, मूं सोचियो आहे। ₹1,00,000 जी शॉपिंग? हा। जानी कराईंदो बेबो खे? केॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे न। पर हिकिड़ो मसलो आहे। उहो इहो मसलो आहे त दोस्त अचनि पिया मुंहिंजा, 10,000 मूंखे उन्हनि मां तूं ॾे। ₹1,00,000 मां 10,000 तूं मूंखे ॾे, बाक़ी 90,000 जेके उन शॉपिंग करे वठंदासीं। छा थी चवीं? न लख जी त मां शॉपिंग करे छॾी, हाणे 10,000 जेके तोखे दोस्तनि जे लाइ खपनि था उहे त मूं वटि आहिनि ई कोन। दोस्त तुंहिंजा आहिनि त उन्हनि खे खाराए पीआर बि तूं। मां ठीको खयो आहे छा उन्हनि जो? हा, तोसां प्यार सां ॻाल्हाए पियो, मोहबत सां ॻाल्हाए पियो, तूं मूंसां मोहबत सां ॻाल्हाए। मूंखे ख़बर हुई
तू जहिड़ी शिकिल जी बुछड़ी न अहिड़ी दिल जी बि बुछड़ी हूंदी आहे। ग़लती आहे मुंहिंजी त तोसां मूं शादी कई। हाँ इन ग़लतीअ खे त मां बि एक्सेप्ट कयां थी त इहा मुंहिंजी ज़िंदगीअ जी वॾी ग़लती आहे जो मां तो जहिड़े हिकिड़े घटिया माण्हू सां शादी कयमि। मुंहिंजे लाइ त हज़ारे रिश्ता बीठा, हज़ारे रिश्ता। छा त चहिरो आहिनि शहज़ादे सलीम जहिड़ो, शहज़ादे अकबर जहिड़ो, पर मां कंहिंखे ॾिठो ई कोन। मुंहिंजी अखियुनि में धूड़ पइजी वई अंधी जो मां थी वई। तुंहिंजे मथां अची बीह रहियसि ऐं मां चयुमि त न, ये दुनिया सॼी ख़तम थी वई आहे। मूंखे खपे त जानी खपे। हा ऐं मूं त कॾहिं इहो सोचियो बि कोन त मूंखे घोड़ो मिलंदो। मूं सोचियो त कोन हुयो न, पर नसीब हर कंहिंजो सुठो त न आहे हूंदो न तो वांगुरु। हैं मूंखे पहिरियां ई ख़बर आई न तूं पंहिंजी औकात ते वापसि अची वेंदे, इन करे ई मां चवां पई त तोखे 10,000 मां न ॾींदमि। जे तूं अॼु मूंसां प्यार सां ॻाल्हायां त हिन 10,000 जे बदिले मां तोखे 20,000 ॾियां। उहो मुंहिंजे चवण जो मक़सदु ई कोन, तूं सम्झी ई कोन। इहो बि चवां ॾिस पंहिंजे विच में जहिड़ा त हलंदा रहंदा आहिनि, पर दोस्त त कॾहिं कॾहिं था अचनि। 10,000 दे प्लीज मूं वटि आहिनि ई कोन 10,000। तोखे पिणे जो कसम आहे, माणे जो कसम आहे, 10,000 दे। तो मूंखे मुंहिंजे माउ पीउ जो कसम ॾिनो आहे न, हा इते मां तोखे 10,000 ॾींदमि। बस 10,000 दे। रोअण में तूं अञा किनी थी लॻी। मां किनी थी लॻां, वरी तो चए मूंखे। मां तोखे आख़िरी दफ़ो 10,000 थी ॾियां, हा इन खां पोइ मां ज़िंदगीअ में न ॾींदी मैं। न मूंखे खपनि। प्रॉमिस कर, प्रॉमिस। कन पकड़। आऊं नौकरी कंदुसि।